जी अदा सब खां पहिरियों पाण तारुफ़ कराए पोइ मसलो ॿुधाए छा थियो? मुंहिंजो नालो अनिल क़मار। सुबुह वियासीं सखर जेका शॉपिंग करण जे लाइ। वापसी मोटण वक़्तु बजे जी क्रॉस कयो ॾखण जी एरिया में मस्जिद क्रॉस कईसीं। स्विगेस जे विच ते ॿिन्ही तरफ़ां पुलिस ॾिसैजी पई। विच ते 4 ॼणा आया, 2 लठियुनि सां, 2 ॼणा बंदूक खणी करे फायर कयूं। गाड़ी सां रोकणी पई। पुलिस ॾिसे पई, पोइ पुलिस को बि जेको आहे फायर न कयो त अॻिलो जीअं हरासमेंट थी वञे। पुलिस वारा त साम्हूं हुया छा? साम्हूं नज़र अचनि पिया ॿिन्ही पासनि खां जेको आहे ठीक हरासमेंट थी वञे। पुलिस को बि फायर न कयो, का बि एक्टिविटी न कई। असां मूंखां पर्स फिरियऊं। पर्स में कैश हुई 35,000 रुपया। मुंहिंजो नेशनलिटी कार्ड हुयो, NIC कार्ड हुयो ऐं बैंक जा 3 कार्ड हुया, ATM 3 कार्ड हुया। प्लस में जेको आहे NIC कापी हुई मुंहिंजे फैमिली मेंबरनि जी जेको आहे हुन में, ऐं चेक हुया MC बैंक जा 2 ऐं 1 LB बैंक जो बग़ैर साइन जी जेको आहे। उन खां सवाइ जेको आहे गाॾी मां सामान लाथऊं 3 सिर्फ़ु पखनि जूं भाॼियूं पर रहिजी वियनि मूंखां। सिर्फ़ु भाॼियूं पर पिया डिजीअ में। पोइ ड्राइवर खे फुर कयूं। ड्राइवर खां पर्स खसियोसीं, उन खां मोबाइल खसियोसीं। पर्स में ड्राइवर जा बयान आहे त 1500 खनि ऐं हिकिड़ी जेको आहे 1500 ऐं 2000 वारी हिकु फ़ोन खसी आहे। कहिड़ी अपील कंदा था अलाह अख्तियारनि खां? अपील इहा ई आहे त जेको आहे असांखे पंहिंजो सामान जेको आहे उहो मिली वञे असांखे। ऐं जेको आहे इन एरिया में जेके ड्यूटी कनि पिया ऑफिसर जेको आहे इनखे जेको आहे सस्पेंड कयो वञे। असां जॾहिं एंट्री कढाइण वियासीं त SHO चयो त असां फायरिंग कई आहे, जॾहिं हुननि का बि फायरिंग न कई आहे। ग़लति बयानु हुआ हुननि जेको आहे। काई अहिड़ी फायरिंग काई बि फायरिंग न कयूं, कूड़ो बयानु ॾिनो अथऊं हुननि जेको आहे। हिननि खे सस्पेंड कनि। हिते ॿिया ऑफिसर बि आहिनि। इहा असांजी अपील आहे ॾखण SHO साहिब खे बि ऐं मथां ॿिया जेके ऑफिसर आहिनि। जी अदा तव्हां खां छा पुरियो? पहिरियों सब खां पहिरियों तारुफ़ कराइजो पोइ मसलो ॿुधायो छा थियो? नालो जलबाणी आहे। पाण ड्राइवर आहियां मां। असां जीअं अचूं पिया इन सखर खां वापसी आयासीं, मदे जी रोड ते चढ़ियासीं। जीअं थोरो अॻिते आयासीं स्विगेस खां पहिरियां ऐं मस्जिद खां इन ॿिन्ही जे विच ते असांखे जेको आहे सो फुर कयूं। 4 ॼणा हुया, 2 ॼणा लठियुनि सां, 2 ॼणा जेको आहे सो हथियारनि सां। असां हुते बीठासीं। मां पर्स खसियो, मोबाइल खसियो। उन खां पोइ असां वियासीं थाणे ते रतوديرو ॾखणनि जे हद में। उन्हनि बसि NC कटे असांखे जेको आहे सो चयूं त बाबा ठीकु आहे, तव्हां सुबुह सां अचिजो, अलाह मालिक हासे कंदासीं। तव्हां हुननि खे इहो न ॿुधायो त हुते पुलिस वारा बीठा हुया, हुननि जी मौजूदगीअ में असांखां फुर थी विया? ॿुधायोसीं सर उन्हनि खे त अॻे पासे तां बि पुलिस वारा बीठा, पुठियां बि पुलिस वारा बीठा। असां विच ते फुरजूं था, न हुननि फेर कयो, जेके चोर हुआ उन्हनि फेर कया, बाक़ी हिन पुलिस वारनि कंहिं बि फेर न कयो। खाली लाइट पिया हणनि, उहो बि अॻे पासे तां। पोएं पासे वारा मस्जिद में पासो वठी बीठा हुआ। आला अख्तियारनि खां कहिड़ी अपील कंदव? बसि असां इहा ई अपील कंदासीं त इन्हनि खे लाथो वञे नौकिरी तां। अलाह इहो असांखे पंहिंजो सामान वापसी मिले। बसि असां त इहो ई